देव के विसार छठ पूजा। कमल नाथाणी तव्हांखे सभिनी खां पहिरां असांजी तरफ़ां वाधायूं, छो जो काफ़ी वक़्त खां पोइ हिकु सिंधी फिल्म जो निर्माण थियो आहे ऐं प्यार करे ॾिस फिल्म जे बारे में हिंदुस्तान में, सिंध में ऐं ॿियनि मुल्कनि में माण्हुनि में काफ़ी जिज्ञासा ॾिसण लाइ मिले थी ऐं पंहिंजी भाषा में फिल्म ठाहिण जो हिकु अलॻि तव्हांजो अनुभव रहियो हूंदो। अॼु असां तव्हां सां इन विषयनि ते ॻाल्हाईंदासीं। त करे ॾिस फिल्म ते घणी कहाणी छा आहे, थीम जे बारे में थोरो मुख़्तसर में ॿुधाईंदा? प्यार करे ॾिस सुठे लेवल ते फिल्म ठहियल आहे। हालांकि सिनेमास्कोप वॾे परदे लाइ फिल्म आहे, ठही डिजिटल मीडियम ते आहे, HD ते, जेकी हींअर वर्ल्ड जी बेस्ट टेक्नोलॉजी आहे, हुन ते असां फिल्म ठाही आहे। असांजी फिल्म जी बेसिक थीम जेकी आहे उहा हिकिड़ी NRI छोकिरी आहे सिंधी जेकी फॉरेन में पली बड़ी आहे, उहा इंडिया थी अचे पंहिंजे कज़न जी शादीअ ते, ऐं हिते अची हुनखे पतो पएसि थो कि जेको हुनजो कज़न आहे उहो कंहिं क्रिश्चियन छोकिरीअ सां प्यारु कंदो आहे ऐं उहो ई शादी करण में इंट्रस्ट कान थो रखे। ऐं कीअं हूअ हिन घर में जेको माहौल आहे उनखे सॼो ठीकु थी करे, कुझु कॉमेडी बि आहे, ड्रामो बि आहे, पाण हिकिड़े छोकिरे सां इन्वॉल्व थी वञे ऐं तमामु इंट्रस्टिंग वे में इहा सॼी कहाणी आहे। हिन में गाना तमामु इम्पॉर्टेंट आहिनि हिन पिक्चर में, छाकाणि असां पहिरियों दफ़ो सिंधीअ में एक्सपेरिमेंट कयो आहे, जिते जगजीत सिंह, शान, रूप कुमार राठौर, रिचा शर्मा, इन्हनि सभिनी सिंधीअ में पहिरियों दफ़ो गाना ॻाया। हा, पहिरियों दफ़ो गीत ॻाया ऐं पिक्चराइज़ जेकी आहे उहा बिल्कुलु हिंदी फिल्म जे नमूने ते थी आहे। कंहिंखे इहो न लॻंदो कि किथे कॉम्प्रोमाइज़ थियो आहे, जिते सेट लॻाइणो हो उते सेट लॻायो आहे, कॉस्ट्यूम, सेट्स, एस्थेटिकली इहा तमामु करेक्ट फिल्म आहे सिंधियुनि में। फिल्म जी ड्यूरेशन ऐं जेके ख़ासि आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे बाबति बि थोरो ॿुधाईंदा? फिल्म प्रॉपर समय 2 कलाक जी फिल्म आहे, 2 कलाक 15 मिनट, 7 गाना आहिनि पिक्चर में। ऐं पिक्चर में जितेन लालवानी जेको जाम सीरियल कंदो आहे, टेलीविज़न कंदो आहे, बालाजी जे जाम सीरियल्स में ईंदो आहे, सभिनीनि खे पतो आहे। मेनका लालवानी नई एक्ट्रेस आहे, मिस बड़ौदा आहे, मिस बड़ौदा रही चुकी आहे, हींअर बि हुनजा 3-4 सीरियल्स हलनि वेठा। ऐं तंहिंखां पोइ विशाल वाटवानी आहे, तमामु सुठो छोकिरो आहे, हींअर हुनजी हिंदी फिल्म रिलीज़ वेठी थिए नेक्स्ट मंथ, ॿिनि 3 चैनल ते एंकरिंग वेठो करे, सीरियल्स वेठो करे। इन खां पोइ असांजे थिएटर जा नीरू आसनानी आहे, जया आसनानी आहिनि। त ओवरऑल मिलाए करे वी हैव अ टीम ऑफ प्रोफेशनल्स। पहिरियों दफ़ो ईअं थींदो कि केरु कंहिंजो भाई भतीजो चाचो कान्हे, लेकिन सभु प्रोफेशनल्स आहिनि ऐं प्रोफेशनल्स खे वठी करे ई इहा पिक्चर ठही आहे। पहिरियां बि तव्हां 4-5 सिंधी फिल्म्स ठाहियूं आहिनि, उन खां त डिफरेंट एक्सपीरियंस रहियो ई हूंदो। टोटल तव्हां जॾहिं खां इंडस्ट्री में आया आहियो, बॉम्बे पहुता आहियो, अञा ताईं तव्हांखे कहिड़े रोल में या कहिड़े क़िस्म जे डायरेक्शन में वधीक सेटिस्फेक्शन थियो आहे, उहो ॿुधाईंदा? मां हिन इंडस्ट्री में ऑलमोस्ट 25 सालनि खां आहियां। मुंहिंजी शुरूआत थी हुई चश्मे बदूर सां। चश्मे बदूर साई परांज पे डायरेक्ट कई हुई, लेकिन कंप्लीट प्रोडक्शन ऐं मां असिस्टेंट हुउसि। तंहिंखां पोइ मां दुबई में हरिओम शरण जे मथां जाम BBC लाइ फिल्मूं ठाहियूं। तंहिंखां पोइ टेलीविज़न सीरियल मां 20 सालनि खां कयां वेठो। मां ऑलमोस्ट 1000 एपिसोड्स सीरियल्स ठाहे चुको आहियां, ZTV लाइ, LTV लाइ, NEPC लाइ, स्टार लाइ, सोनी लाइ, सभिनी चैनल्स ते मां कमु कयो आहे। हर क़िस्म जा सीरियल ठाहिया आहिनि, ट्रैवल शो ठाहिया आहिनि, दूरदर्शन लाइ काफ़ी कमु कयो आहे। फिल्म जेकी मां पहिरीं हिंदी फिल्म पंहिंजी एज अ डायरेक्टर मां ठाही हुई, उहा हुई द होप। हिकिड़ी ॾाढी सेंसिटिव ऐं तमामु डिफरेंट क़िस्म जी फिल्म आहे इंडिया में जेकी अॼु ताईं ठही आहे, मां इहो सोचे सघां थो। ऐं इहा पिक्चर नेशनल अवॉर्ड ताईं वई हुई। फॉरेन में, जर्मनी में, एम्स्टरडम में काफ़ी हंधि इहे फेस्टिवल्स में वई, मामी फेस्टिवल ते आई ऐं हिनखे तमामु वधीक एप्रिसिएशन मिली।
उहा मुंहिंजी फेवरेट फिल्म आहे अॼु ताईं, बीइंग माई फर्स्ट फिल्म एंड अ वेरी इंटेलिजेंट फिल्म। तंहिंखां पोइ सेकेंड पिक्चर मां ठाही विद लव तुम्हारा, जेकी हाणे रिलीज़ थी 5-6 महीना पहिरीं। उहा पिक्चर कमर्शियली वधीक सुठी न वई, पर पिक्चर मुंहिंजे हिसाब सां तमामु सुठी हुई। नंढी स्टार कास्ट हुई, हिन करे शायदि माण्हू वधीक न वञी सघिया। सिंधी पिक्चर मां हिकु विच में ठाही हुई केरु कंहिंजो, उहा बि ॾाढी सुठी पिक्चर हुई। हुन में म्यूज़िक तमामु सुठो हो, पर अनफॉर्चुनेटली जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो, प्रोड्यूसर वीचारो विच में एक्सपायर थी वियो, त हुनजी मार्केटिंग ढंग सां न थी सघी। हाणे हीअ पिक्चर जेकी आहे हीअ प्रॉपर हिंदी जे स्केल ते सुठी तरह ठाही वई आहे। प्रीति झांगियाणी हिन में स्पेशल अपीयरेंस में आहे। प्रीति झांगियाणी मूंसां हिंदी पिक्चर कई हुई, असांजो तमामु सुठो प्रोफेशनल रिलेशनशिप आहे ऐं हुनखे इहो मज़ो आयो तमामु इहो सिंधी पिक्चर करे। हुनजी डायलॉग्स जे मथां सिंधीअ में कमांड कान हुई एतिरी, इन करे हुनखे असां हिकिड़ो गानो क्लाइमेक्स वारो ऐं हिकिड़ो तमामु इंट्रस्टिंग रोल आहे फोक डांसर जो, हुन में असां कयो आहे ऐं सॼो क्लाइमेक्स हुनजे मथां आहे। अनीला सुंदर जेकी वर्ल्ड रिनाउंड डांसर आहे, उहा बि हिन पिक्चर में एज अ फोक डांसर प्रीति जी मदर जो रोल अथसि, स्पेशल अपीयरेंस में आहे। त ओवरऑल मुंहिंजे हिसाब सां एतिरो वॾो कैनवस कॾहिं बि कंहिं सिंधी पिक्चर में अॼु ताईं कान आयो। सिंधी समाज जूं कुझु पंहिंजूं सोशल प्रॉब्लम्स बि आहिनि, जीअं एंटरटेनमेंट त हिकिड़ो ख़ासि पर्पस आहे ई फिल्म मेकिंग जो, पर इन सां का प्रॉब्लम बि असां सॉल्व करे सघूं त तव्हांखे ईअं लॻंदो आहे छा हिकु ज़रियो ठाहे सघिजे थो फिल्म खे, या कॾहिं अहिड़ो को वीचार मन में आयो हुजे त उन बारे में ॿुधाईंदा? ॾिसो, फिल्म्स जेको आहे उहो आईनो आहे समाज जो, इहा ॻाल्हि त सभिनीनि खे पतो आहे। ऐं फिल्म्स जेकी आहिनि उहे डेफिनेटली माण्हुनि ते असर बि थी करे, लेकिन फिल्म जे ज़रिए असां इहो सोचूं कि असां सोसाइटी खे बदिले छॾंदासीं, इहो कान थींदो आहे। लेकिन रिफ्लेक्शन ज़रूरु ईंदो आहे, उनजो असर बि थींदो आहे, ईअं न कि असर न थींदो आहे। असांजी जेकी सिंधी कम्युनिटीज़ जी जेकी प्रॉब्लम्स आहिनि, चाहे उहो जेकी NRI कम्युनिटी आहे या इंडियन लोकल कम्युनिटी आहे, प्रॉब्लम हर कम्युनिटी में थींदी आहे, असांजी कम्युनिटी में बि आहे। उहा ई कुझु प्रॉब्लम्स असां हिन पिक्चर में बि ॾेखारण जी कोशिशि कई आहे। जीअं केतिरी सिंधी फिल्मूं फैमिलीज़ जेकी आहिनि अञा बि इंटरकास्ट रिलीजियस मैरिजिस में कान बिलीव कंदियूं आहिनि। हिन क्रिश्चियन सां शादी न करणी आहे, हिन कम्युनिटी में शादी न करणी आहे, शादी करणी आहे त रुॻो सिंधियुनि में करणी आहे। त उहा हिकु नंढी प्रॉब्लम असां हिन में खई आहे। ॿी प्रॉब्लम असां जेकी हिन में ॾेखारी आहे कि NRIs जेकी आहिनि, जेकी फॉरेन में था रहनि, मूंखे ईअं लॻंदो आहे कि हुननि पाण अञा ताईं सिंधियत खे बचाए रखियो आहे। उहे देश खां परे आहिनि, पंहिंजे प्रदेश में था रहनि, लेकिन हुननि खे देश सां ऐं देश जी जेकी पुरानी संस्कृति आहे उन सां प्यार आहे। असां हिते रही करे वेस्ट खे था ॾिसूं, लेकिन हू हुते रही करे हमेशह इंडिया खे ऐं हिंदुस्तानी शयुनि खे ॾिसंदा आहिनि। त कंहिं बाबति हुननि पंहिंजी सभ्यता संस्कृति असांजी जेकी ट्रेडिशनल शयूं आहिनि उन्हनि खे फॉरेन में रही करे बि बचायो आहे। त मुंहिंजी फिल्म पाण इहो ई थी ॾेखारे कि थी सघे थो असां इंडियंस हिते वेही करे इहे शयूं विसारे छॾियूं आहिनि, लेकिन उन्हनि खे अञा बि यादि आहे। ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई। भई सिंध जूं पुराणी जेके ट्रेडिशन्स आहिनि, असांजी जेका कल्चर आहे, उनखे प्रिज़र्व करण लाइ NRIs अॻिते आया आहिनि। पर हिंदुस्तान में जेके असां रहूं था, कंहिं बि फील्ड में हुजूं, हाणे असांजी जीअं लोक कला भगत आहे, त इहा कर्नाटक जी यक्षगान या छत्तीसगढ़ जे पंडवानी या कंहिं बि उत्तर प्रदेश जे नाच या नौटंकी खां घटि न आहे। इहे बि फोक आर्ट्स ऐं परफॉर्मिंग आर्ट्स आहिनि। पर कंहिं बि सिंधी फिल्म या सीरियल में अहिड़ो रिफ्लेक्शन ॾिसण लाइ न मिलियो आहे जंहिंमें इहे फोक आर्टिस्ट हाईलाइट थींदा हुजनि या फोक आर्टिस्ट जो असां इस्तेमालु कंदा हुजूं। तव्हांखे लॻंदो आहे इहो इन दशा में कोई कोशिशि थियणु खपे? न, उहो कोशिशि थींदी प्रोवाइडेड असां रेगुलर फिल्मूं ठाहियूं। सी अगरि असां 5 सालनि 6 सालनि 8 सालनि खां पोइ हिकु पिक्चर ठाहींदासीं ऐं हुन में ही सभु विझंदासीं त वरी असांजी उहा पिक्चर कान हलंदी, छाकाणि न्यू जनरेशन खे असां कीअं पकड़ींदासीं। अगर वापस असां 1947 में वञूं, पार्टीशन जी ॻाल्हि कयूं या सभ्यता संस्कृति जी ॻाल्हि कयूं त नई जनरेशन कॾहिं न ईंदी। असां ॿियनि कम्युनिटीज़ सां जॾहिं कंपेयर था कयूं, चाहे उहो भोजपुरी हुजे, चाहे गुजराती हुजे, चाहे उड़िया हुजे, चाहे तमिल हुजे, उहे एतिरी फिल्मूं था ठाहिनि। 100 फिल्मुनि मां 10 फिल्मूं ज़रूरु कल्चर ते ठहंदियूं, पर बाक़ी 90 फिल्मूं जनरल ठहंदियूं। पर असां छाकाणि फिल्मूं ई नथा ठाहियूं, हिन करे इहा प्रॉब्लम असांजे साम्हूं वधीक थी अचे।
बेसिक प्रॉब्लम जो सोल्यूशन इहो आहे कि असांखे वधीक में वधीक प्लेस, वधीक में वधीक फिल्मूं ठाहिणियूं खपनि जंहिंसां किथे न किथे कुछ सब्जेक्ट्स में इहे प्रॉब्लम्स भी असां टैकल करे सघूं। हाँ कमल तव्हांखे हिकु दफ़ो वरी वाधायूं। प्यार करे ॾिस जे ज़रिए तव्हां सिंधियत खे जिंदा रखण जो वॾो हिकु कमु कयो आहे ऐं सॼे सिंधी कम्यूनिटी लाइ हिकिड़ो तव्हांखे असां आदर्श ऐं हिकु असां पंहिंजो विरासत जो असां हिकु अहिड़ो सिपाही, सिंधियत जो अहिड़ो सिपाही असां तव्हांखे मञींदा आहियूं जंहिं घटि में घटि हिन ॾिस में हिकु क़दम अॻिते वधायो ऐं यंग जनरेशन लाइ तव्हां हिकिड़ा मोटिवेशन जा हिकु सबब बि तव्हां बणिजी सघिया। महिरबानी भाउ कमल।